शियनि मां सदियुनि खां इहो रिवाजु हलंदो पियो अचे। तज़िया ठाहींदा आहिनि। सिंध खां ॿाहिरि तज़ियनि जो रिवाजु कुझु अहिड़ो बि आहे जो उहे ठाहींदा आहिनि, उन खां पोइ उहे माना दरिया में या कंहिं ॿिए तरीक़े सां ख़तमु करे छॾींदा आहिनि ऐं उन खां पोइ ॿिए साल ॿीहर उन खां बि बहितर तज़िया ठाहींदा आहिनि। पर मोरे जे रिवाज मुताबिक़ अक्सर जेके तज़िया ठाहिया वेंदा आहिनि उहे साॻे जा साॻा रहंदा आहिनि, रुॻो उन्हनि खे माना अपडेट कयो वेंदो आहे या रंगो रोगन ॾिनो वेंदो आहे। अचनि मां सभिनी जो इंट्रोडक्शन त नथो कराए सघां। अच्छा, हिननि जे मथां कपिड़ा रखे ढके छॾियो अथनि, न त हिननि जी ख़ूबसूरती तमामु बहितरीनु हूंदी आहे। छाकाणि त हिन वक़्तु इमाम बारगाह में को अहिड़ो माण्हू मौजूदु कोन हो जेको मूंखे गाइड करे सघे। ही ताज़िया आहिनि। ही इमाम अली असगर जो तज़िया आहे, या इन में अंदरि पींघो रखियलु हूंदो आहे। अहिड़ो ॿियो बि पींघो हूंदो हुओ शहज़ादा अली अकबर जो ताबूत आहे जेको हिते ताज़िया गाह में पियल आहे। ताज़िया गाह आहे ऐं हिते माण्हुनि जूं ख़्वाहिशूं ॿधियूं पियूं आहिनि। माण्हू पंहिंजूं ख़्वाहिशूं तालनि में या कंहिं ॿिए तरीक़े सां ॿधी वेंदा आहिनि ऐं इहो रिवाजु असांखे मुसलमाननि तोड़े हिंदुनि ॿिन्ही में मिले थो। बल्कि यूरोप में माण्हू ईअं कंदा आहिनि त सिक्का नदियुनि में उछलाए ख़्वाहिशुनि जे पूराए लाइ दुआऊं घुरंदा आहिनि।